कुछ जान ते मां नोट कयो त इलाही शयूं बर्दाश्त खां ॿाहिरि थींदियूं थी वञनि। जीअं असांजो जेको पार्टी प्रेसिडेंट आहे डिस्ट्रिक्ट खैरपुर जो नवाब हसान साहब, उनखे मां नोट कयो आहे कॉन्स्टेंटली इस्माइल शाह या राशिद शाह उनखे टारगेट कयूं था अचनि। तव्हांखे उनजो जलसो एॾो वणे थो त पोइ तव्हां मूंखे ॿुधाईंदा कयो न। तव्हां त यू नो असां पुराणे टाइम में त तव्हां ईंदा बि हुयो मूं वटि ऐं वेहंदा बि हुआसीं, कचहरियूं कंदा हुआसीं। तव्हां मूंखे मां गाॾी मोकिले ॾियां त नवाब जे जलसे में ईंदा कयो, उते तव्हांखे असां फ्रंट सीट में विहारींदासीं इनशाला। त माना तव्हांखे एॾो जलसो वणे थो वञे त हिकिड़ो माण्हू महिनत करे थो, ग़रीबनि सां उथ वेह करे थो, तव्हां जेकी नथा कयो ऐं त माना हाणे तव्हांखे सालनि में तव्हांखे कॾहिं कॾहिं यादि अची वेंदी आहे। पोइ उते अची बि तव्हां लास्ट टाइम साईं इस्माइल शाह मां तव्हांखे चवंदुसि रिक्वेस्ट कंदुसि, लास्ट टाइम साईं फज़ुल शाह जे लाइ तव्हां लफ़्ज़ चयो त ऐं उनजा इहे मां खीसा फाड़े छॾींदुमि। इहो तरीक़ो आहे असांजे वॾनि जो, इहो तरीक़ो हुयो त माना कंहिंखे डिग्रेड करणु, हू चाचो थिए तव्हांजो। ऐं उनजो मां तव्हांखे क्रेडिबिलिटी ॿुधायां साईं फज़ुल शाह जी। हिकु तव्हांजे वालिद साहिबु यूनिस साईं मुंहिंजो को कंहिं ॻाल्हि ते हुन सां इख़्तिलाफ़ु थियो त मां उनजो ॾुख पियो कयां त मूंखे साईं फज़ुल शाह जा लफ़्ज़ साईं छॾे ॾे अलाह ते, असांजे पार्टी जे माण्हुनि जो किरदारु इहो आहे ऐं तव्हां स्पीचिस में छा ॻाल्हियूं था कयो। दिस इज़ नॉट अस यार, इहा सियासत आहे। तव्हां कंहिंखे माना कॾहिं तव्हां नवाब असांजे लाइ था चओ तालीम न, तव्हां पढ़ियल आहियो सभई, तव्हांजूं डिग्रियूं वेरीफाई करायूं त मूंखे बि तव्हांजी ख़बर आहे, तव्हांखे बि मुंहिंजी ख़बर आहे। साईं राशिद शाह खे त माना अलाए छा थी वियो आहे। मां साईं कॾहिं साईं जेको आहे मुराद अली शाह खे थो चवे, कॾहिं साईं प्रेसिडेंट साहिब खे थो चवे त साईं मतिलबु पुराणे टाइम में गॾु रहिया आहियूं। यू आर, दिस इज़ नॉट यू। राजा साईं ईअं न आहे, ॾिसो उन पंहिंजे वॾनि खां सिखो। ऐं जेको आहे तव्हांजे मथां वॾी रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि, रूहानियत जो तव्हांजो त सिलसिलो असां सां मिले। तव्हां माना इन्हनि शयुनि खे कीअं था डिनाए करे सघो। दिस इज़ नॉट द टीचिंग्स ऑफ एल्डर्स। सियासत प्यार मोहब्बत सां थींदी आहे, कंहिंखे डिग्रेड करण सां थोरी थींदी आहे। अच्छा, नवाब असां तव्हांजो वालिद साहिबु जेको आहे इलाही जेको आहे अमीर हुयो ऐं हुन माना स्कूल्स भला हुया, तव्हांखे मिलिया, तव्हां कराची में रहियो। अगरि कोई माण्हू खे, मुंहिंजे वालिद खे न मिलिया त स्टिल ही गॉट ग्रेजुएटेड फ्रॉम ऑक्सफोर्ड क्या केम्ब्रिज। त पोइ इन में कंहिंखे अकेले खे ॾोह त नथा करे सघो। तव्हां पढ़ी आओ उतां जिथां तव्हांजी यूनिवर्सिटी डिग्रीज़ तव्हांजी वेरीफाई थी वेंदियूं उतां। त साईं मां ॾाढा थियो यार, वॾा जी तव्हांखे सियासत करणी आहे त माण्हुनि खे डिग्रेड न कयो। पहिरां ई तव्हांजी पार्टी में कोई चङो माण्हू नाहे बचियो की हुया, उहे बि हलिया विया सिर्फ़ु इन्हनि ई ॻाल्हियुनि जे करे त मतिलबु उन्हनि खे टोकूं करणु, उन्हनि खे ऐं माना काई ॻाल्हि अहिड़ी आहे बि न। नवाब साण छा थो करे तव्हांखे, माना हू पंहिंजा जलसा थो करे ऐं माण्हुनि खे डिलीवर थो करे। मां उनखे 3 सालनि खां छा मां उनखे लाइफ खां नोट थो कयां। ही इज़ बिन अमंग द पीपल। हीअं न आहे त 6 महीना गुम थियो हुजे या साल गुम थियो हुजे या 2 साल गुम थियो हुजे, उनखां पोइ वरी ज़ाहिर थियो हुजे उनखे आवाम जो। असांजी पार्टी जेकी लीडरशिप आहे हमेशह मना कंदी आहे त माना जेको आहे न कोई बि नेगेटिव टॉक्स न आहिनि करणियूं। जेको बदतमीज़ी करे थो लेट इट बी, पर पार्टी लीडरशिप खां असां माफ़ी घुरंदासीं अगरि न कयो। ख़ुदा खे मञो, लुक एट योर एल्डर्स हाउ दे वर एंड बी ए मैन। नंढे में इहे औरतुनि जा कम आहिनि इहे मना ॾियणु। तव्हां महिरबानी, ऐं मूंखे उमेदु आहे तव्हां सम्झंदव। थैंक यू।